अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॾिसी अली बरकत व्लॉग मां तुंहिंजो पंहिंजो दोस्त अली बरकत कीअं ख़ुशि आहे ठीकु उम्मीद आहे ख़ुशि हुजो जिथे बि हुजो आबाद हुजो मुंहिंजी दुआऊं तव्हां सभु भाइरनि पहिरीं प्यारनि खे। असांजो मुआशिरो कहिड़े तरफ़ वञे थो ख़बर नथी पए। अॼु मूं हिकु तस्वीर ॾिठी त हिकु जेकी पोलियनि जा कतरा पवंदी आहे ॿारनि खे ऐं हिकु लेडी हेल्थ वर्कर खे उनखां फुर करे उन मथां तशदुद कयो आहे। यार असां सिंधी या बलोच जेके बलोच या बलोच हुजनि, असां सिंधी ऐं बलोच हिकु क़ौमी हिकु गैरतमंद क़ौम आहिनि जेके पंहिंजे लाॼ औरत मथां सिर क़ुर्बान कंदा आहिनि पंहिंजी इज़त मथां। ऐं अॼु जा कुझु बेग़ैरत जेके पंहिंखे धाड़ेल सम्झनि था, जेके पाण खे ॾुआरी सम्झनि था, जेके पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झनि था, मां उन्हनि खां हिकिड़ो सुवालु करणु चाहींदो। अॻु में परू चांडियो जो नालो हूंदो जेको धाड़ेल हूंदो पर मुड़ुसु माण्हू हुयो, चांडियो हुयो, जंहिं बस में ॾिसंदो हुयो औरत हूंदी उन औरत खे अजरक ओढ़ींदो ऐं उन बस में फुर बि कोन कंदो हुयो। ऐं अॼु जा बेग़ैरत धाड़ेल औरतुनि खां फुर करनि था, औरतुनि जे मथां तशदुद करनि था, उन्हनि जा वार सोना ज़ेवर उन जी मोबाइलूं फुर कनि था। छा ही तव्हांजी मुड़सी आहे? छा ही तव्हांजी गैरत आहे? छा ही तव्हांजो ज़मीर आहे? भले तव्हां जो सिंधी हुजो, ॼमोट हुजो या बरोच हुजो, हर हिकु इंसान खे पंहिंजा नंग, पंहिंजी इज़त, पंहिंजी गैरत प्यारी हूंदी आहे। पर मूंखे लॻे थो न तव्हां इज़त आहियो, न तव्हांजी नंग आहिनि, न तव्हां पंहिंजी औरतुनि जी इज़त कंदा आहियो। छो त बरोच हुजे ॼमोट, हर हिकु असां सिंधी बरोचनि बलोचनि में हिकु सकाफ़त हूंदी आहे औरत जी इज़त करणु। पर अॼु त बेहयाई वधी वई आहे। हिकु पोलियो वर्कर, जेकॾहिं उहा पोलियो वर्कर औरत अमीर हुजे आहे त छो घर घर ॻोठ दर दर छो त धिका खाई पंधु करे ॿारनि खे फुड़नि जा कतरा पिया 20-25 हज़ार ते ॾींहुं गरम में? छाजे लाइ? हू हिकु मिसकीन हुई, उनखे ज़रूरत हुई। ऐं तव्हां यज़ीज़ो पाण खे धाड़ियल था सम्झो, पाण खे ॾुआरी था सम्झो, पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झो था। हिकु औरत खां फुर करे उन मथां तशदुद करे उन जी तज़लील कई आहे। इहो तव्हांजी ईंदड़ नस्ल मथां लानत आहे। पाण खे मुड़ुसु न सम्झो, पाण खे मर्द न सम्झो। मर्द ऐं मुड़ुसु माण्हू कॾहिं औरत मथां वार कोन कंदो आहे। इहे बेग़ैरत भाड़िया माण्हू हूंदा। छो त परू चांडियो उहो शख़्स हूंदो जेको अॼु ताईं बि इंसान जे दिलि में ज़िंदा आहे। परू चांडियो ॾुआरी हुयो, लेकिन वॾेरनि सरदारनि ज़ालुनि जे ख़िलाफ़ु हुयो, लेकिन मज़लूम ग़रीब अबोज खे कॾहिं उन फुर न कयो। जिथे बि औरत ॾिसंदो हुयो उनखां लड़ी पासो कंदो ऐं भले उनखे अजरक जा तोहफ़ा ॾींदो हुयो। चवंदो त न्याणी आहे, हिन कोच मां, हिन बस मां, हिन वेगन मां फुर न कयो। पर अॼु जा बेग़ैरत हथ में हथियार खणी ऐं चवनि था असां ॾुआरी आहियूं, असां धाड़ेल आहियूं, असां दहशतगर्द आहियूं, ऐं मुक़ाबिलो कंहिंसां करनि था, फुर कंहिंखां कनि था। हिकु न्याणी जेकी मज़लूम मासूम, न विढ़नि जहिड़ी न झेड़नि जहिड़ी, उन सां सीनो सहाए तव्हां पाण खे मुड़ुसु सम्झो था, उहो बि हथियारनि सां गॾु हिकु औरत सां मुआॾो अटकायो था। शर्म अचे तव्हांखे मथे, पाण खे ॾुआरी था सम्झो। जेकॾहिं गैरत हूंदी हुई न, जंहिं बि घोंसपो जी हिन पोलियो हेल्थ वर्कर खां फुर कई आहे, जेकॾहिं उनमें ज़मीर ऐं गैरत हूंदो न, उनमें ज़मीर ऐं गैरत हूंदो, पंहिंजी माउ जो तुख़ुम हूंदो न, वञी करे उन औरत खे पंहिंजो सामान वापसि करेनि ऐं उनखां माफ़ी वठनि। छो त तव्हां कमु अहिड़ो बेग़ैरत तयारु कयो आहे। ऐं ॻाल्हि कंदासीं असांजी सिंध जी रियासत, असांजी हीअ रियासत न आहे जंहिंखे असां पघारूं ॾियूं था, जंहिंखे असां तनख़्वाह ॾियूं था, जेके अमुन करण बदिरां ॾुआरियुनि अॻियां झुकिया पिया आहिनि। हीअ रियासत आहे पाकिस्तान जी रियासत, जेके चवंदा पाकिस्तान जी MISI इंटेलिजेंस पूरी दुनिया में आहे, पर उहा MISI इंटेलिजेंस हिन ॾुआरियुनि ताईं न पुॼी सघंदी आहे। हीअ चंद अंगनि ते ॻणनि जे ॾुआरी, उहे बि उन रियासत खे ॾंडो ॾींदी वेठा आहिनि। उन रियासत खे अहिड़ो ॾंडो ॾींदी वेठा आहिनि, पंहिंजा हर जेके गैर क़ानूनी कमु कराइनि था। हीअ पाकिस्तान जी रियासत, हीअ पाकिस्तान सिंध सूबे जी हुकूमत आहे, हीअ सिंध सूबे जा ऑफिसर ॾिसो त मां जेकॾहिं पाकिस्तान जी रियासत, पाकिस्तान जा क़ानूनी इदारा जेकॾहिं सिंध में अमन नथा कराए सघनि त महिरबानी करे सिंध में जेकियूं छावणियूं जेके तव्हां मुक़ररु कयूं आहिनि, सिंध मथां जेके ज़मीननि ते कब्ज़ो कयो, इहे ख़ाली करे हलिया वञो त हीअ ॾुआरी, हीअ धाड़ेल ॼाणूं ऐं सिंध जी आवाम ॼाणे।
जॾहिं तव्हां सिंध जे टैक्स वठो, सिंध खां, सिंध जे ज़मीननि ते, सिंध जे ॿेलनि ते तव्हांजा कब्ज़ा आहिनि, ऐं हर महीने तव्हांजो खाधो पीतो खुराक सिंध अदा करे थी, ऐं तव्हां उन बावजूदि सिंध में अमुन करण में नाकाम आहियो। छो त सिंध सां ही सालनि गना आहे, सदियुनि खां ही साज़िश हले थी, ऐं सिंध मथां ही जेको असांजो धाड़ेल कल्चर, ही जेको कबीलाई छेड़ा कारोकारी असां मथां जेको हिननि हिकिड़ो रिवाज करे छॾियो आहे, ऐं सिंधियुनि माण्हुनि खे पाण में विड़ाइण जी साज़िश कई आहे। ऐं ही कानूनी इदारा ईअं न चवंदा जो सिंध में अमून हुजे, सिंधी माण्हू पढ़े ऐं लिखे ऐं पंहिंजे पाण जी सुञाणप पाण करे, पर चंद टके ते ॻणण वारा ॾोहारी दहशतगर्द उहे बि उन्हनि पाकिस्तान जे कानूनी इदारनि सां मुलिस आहिनि। उहे ईअं नथा त सोचनि असां ही कहिड़ी ही न्याणी कंहिंजी आहे, ही न्याणी सिंध जी न्याणी आहे, ही पोलियो वर्कर पोलियो कंहिंखे ॿियारदी, ही तव्हां ऐं असांजे ॿारनि जी हिफ़ाज़त जी पोलियो आहे। ऐं त उन न्याणी खां चंद टकनि जी मोबाइल ऐं चंद रुपया ऐं सोनी ज़ेवर तूं फुरे करे पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झो था। बेग़ैरत जे करे तव्हां ॾोहारी आहियो, धाड़ेल आहियो, दहशतगर्द आहियो, जेको तव्हां पाण खे चओ था असां मुड़ुसु माण्हू आहियूं, टोपी निड़ियाल ते पाए पाण खे बलोच ऐं बलोच सॾाई थो या सिंधी सॾाई थो, त ॿुॾी मर। जेकॾहिं तूं ॾोहारी ऐं धाड़ेल दहशतगर्द आहीं त वञ वॾेरनि सरदारनि मीरनि पीरनि खां फुर, जिथे तोखे माल मिले, जिथे तुंहिंजी इज़त हुजे। हाणे न्याणियुनि सां जेकॾहिं तूं झेड़ो करे थो तो मथां त पोइ तो लानत आहे। औरत सां कहिड़ो झेड़ो आहे? असां